कोई कोमू वेठू बंबरा बैठा मंगनार बैठा मलाह बैठा सब बैठा है वो मस्जिद दिखो ना मस्जिद भी हाथ वो भरे था कल कोन मौकूफ जो सजा है ते बंबरा बैठा 60 साल छोआ 70 साल बंबरा लदे यान चना लदे यान उहे प्लाट छदे या मलाह प्लाट छदे या सब प्लाट हाणे समाज के पुछो न जी गोद नो असां हबे लाले जो प्लाट असां फला अरे बाबा गोठ फिकनी आ असां जा घर असांजा बच्चा बीठा असां तव्हांखे कई लाभ बि करनि ॾींदासीं हमलो करे आहिनि ट्रालियूं कराया आहिनि पटोला रखे अथनि उहो हमलो करे जेको वॾेरो आहे वठी जेको हमलो करे आया आहिनि प्लाट असांजे अबनि धिका थो ॾे असांखे धिका थो ॾे एसएसबी खैर खां कहिड़ो मुतालबो कंदो उहो ई मुतालबो आहे असांजे ॻोठ जो ही फिक्री प्लाट आहे लॾे विया आहिनि 60 साल 70 साल उन्हनि जो कुझु बि कोन्हे को